जिंदगी में माए पी पंहिंजे औलाद के जेका शइ ॾे थो उनखे हिबा चइबो, मरी वञे जेका शइ विराए ॿिए खे विरसु चइबो, तरको चइबो। हाँ उसूल याद करे छॾियो, जिंदगी में को पी पंहिंजे औलाद में शइ विराए थो बराबरी कंदो, न्याणी खे बि साॻी हिसो और पुट खे बि साॻी। जुमहूर उलमा मुहक़क़ीन उलमा जो कौल आहे, जेतिरो हिसो पुट खे ॾींदो ओतिरो हिसो न्याणी खे। जिंदगी में 10 एकड़ पुट खे ॾींदो, ॿिए खे बि 10 एकड़ ॾींदे, न्याणी खे बि 10 एकड़ ॾींदे। हिते को फ़र्क़ु कोन्हे। फ़र्क़ु अदा वमन यसिल्लाह व रसूलहू फ़क़द ज़ल्ल व गवा। अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूर मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअ व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यरफ़इल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अज अल्हम्दुलिल्लाह तवाजे हिन शहर मिठी में अल हरमैन इस्लामिक इंस्टीट्यूट के अंदर अची मुखे बेइंतहा खुशी थी है। अज खां तकरीबन जी मोहतरम साईं असगर अली समेजो हफ़िज़ुल्लाह ॿुधायो, 15 साल अॻु में हिते कुझु बि कोन। मूं पंहिंजे हथनि सां हिते संगे बुनियाद रखियो ऐं इनखे पाण लाइ एज़ाज़ सम्झां थो। ऐं अॼु उन ही जाइ ते अल्लाह ताला जे फज़ल व करम सां ऐं असांजे मुख़लिस दोस्तनि जी मेहनत सां एक अज़ीम शान इदारो कायम थी चुको है। मुखे तमाम घणी खुशी थींदी है जॾहिं फितनन के दौर में ये अल्लाह जो वॾो फज़ल करम है। मौलाना असगर अली समेजो, मौलाना शौकत अली समेजो, मौलाना अब्दुल मालिक समेजो, मौलाना अब्दुल खालिक समेजो ऐं असांजो मोहतरम बा मौलाना अब्दुल रहीम नसरुल्लाह हफ़िज़हुमुल्लाह, 5 भाइर इन फितने जे दौर जे अंदर दीन जो अजीम कम करे रहा है। यो सरासर अल्लाह जो फज़ल। रब जेखां चाहे दीन जो कम वठे। केतरा माण्हू आहिनि जेके पंहिंजे औलाद खे दौर जे अंदर सिर्फ दुनिया जे पोयां लॻाइनि, माल कमाए, वॾियूं नौकरियूं उनखे मिलनि, बंगला हलाए, कीमती गाॾियूं वठे, हज़ारे एकड़ ज़मीनूं ख़रीद करे। उहे माण्हू इन्हनि शयुनि खे कामयाबी सम्झनि। ये
सब शयूं इते जो इते खत्म थी का बि शइ तव्हां साईं दुनिया जी अॻिते कोन हलंदी। वो केड़ी शइ आहे जेका दुनिया में भी साथ ॾींदी आखिर उन जा अमल मुनक़ते थी वेंदा, अमलन जा दफ्तर बंद थी वेंदा। इल्ला मिन सलास, मगर टे शयूं अहिड़ियूं आहिनि जिन जो अजर, जिन जो सवाब मरण खां पोइ बि जारी रहे। उहे टे शयूं कहिड़ियूं? पाण फरमाइनि था सदक़तिन जारिया, एक शय सदके जारिया। तवां दुनिया में को कम नेकी जो करे विया, तवां जे मरण खां पोइ माण्हू उन मां फ़ाइदो वठनि पिया, तवां खे मरण खां पोइ बि क़ब्र जे अंदर सवाब मिलंदो रहे। मिसाल तौर तवां मस्जिद ठहिराए छॾी, मस्जिद काइम आहे, माण्हू नमाज़ूं पढ़नि पिया, तव्हीं मरी चुका आहियो, तव्हां खे सवाब क़ब्र में मिले। तव्हां मदरसो ठाराए छॾियो, तव्हीं मरी चुका, मदरसो काइम आहे, तालिब इल्म दीन जो इल्म हासिल कनि पिया, अॻिते पहचान पिया दीन खे, तव्हीं क़ब्र में आहियो, तव्हां जो सवाब जारी। अहिड़े तरीक़े सां खूह खुटराइण, हैंड पंप लॻाइण, मुसाफ़िर खानू ठाराइण, का अस्पताल ठाराइण, तव्हीं मरी चुका आहियो, माण्हू इस्तफ़ादो कनि पिया, फ़ाइदो वठनि पिया, तव्हां खे मरण खां पोइ बि क़ब्र में सवाब मिले। ॿी शइ कहिड़ी? औ इल्मिन युंतफ़उ बिही, अहिड़ो इल्म जे मथां फ़ाइदो वरितो वञे। हिते इल्म मां मुराद दीनी इल्म, छो त हकीकी इल्म शरई लिहाज़ खां सिर्फ दीनी इल्म। दुनियावी इल्म जी भी अहमियत आहे, ईअं कोन्हे, पर हकीकी इल्म जंहिं ते दुनिया ऐं आख़िरत जो मदार आहे कामयाबी जो, उहो इल्म आहे दीनी इल्म। पाण फरमाईंदा अहिड़ो इल्म छॾे वञे जो उन मां माण्हू फ़ाइदो वठंदा रहे। किताब लिखी वियो, तकरीरूं करे वियो, माण्हू किताब पढ़नि पिया, तकरीरूं ॿुधनि पिया, मरण खां पोइ बि क़ब्र में सवाब मिले। ऐं टे नंबर ते मुस्लमानो यादि रखो, अॼु हर को माण्हू चाहे थो त मुंहिंजो पुटु डॉक्टर थिए, इंजीनियर थिए, चार्टर्ड अकाउंटेंट थिए, ऐं वॾा वॾा उहिदा उनखे मिलनि, ब्यूरोक्रेट थिए। पुछो अल्लाह जे प्यारे पैगंबर कहिड़ो औलाद आहे जेको तव्हां जे लाइ फ़ाइदेमंद आहे मरण खां पोइ बि? औ वलदिन सालिहिन यदऊ लहू, नेक औलाद जेको तव्हां जे मरण खां पोइ बि, तव्हां जी ज़िंदगी में बि तव्हां जे लाइ दुआऊं घुरंदो रहे। दीनदार तो दुआऊं घुरंदो न। ये हराम खोर जेके रिश्वतखोर ऑफिसर, इन लॻे कहिड़ी परवाह पंहिंजे पीउ जी, हराम खाई खाई दिलियूं कारियूं थी वेंदियूं, नेकी जी तौफ़ीक़ खसिजी वेंदी आहे। पर दीनदार औलाद तव्हां जे लाइ दुआऊं घुरंदो, ऐं नतीजो छा निकिरंदो? मुस्नद अहमद जी हदीस सही सनद सां पाण सबरा फरमाइनि था, क़यामत ते ॾींहुं अल्लाह जन्नत में हिकिड़े माण्हू खे मथां दर्जो ॾे, भई हैरान थी वेंदी, मुंहिंजा रब एतिरा मुंहिंजा अमल त कोन हुआ जेतिरो तो मूंखे दर्जो ॾिनो आहे। अल्लाह ताला फरमाईंदो, तुंहिंजे मरण खां पोइ तुंहिंजे औलाद तुंहिंजे लाइ इस्तिग़फ़ार कयो, बख़्शिश जी दुआ कयो, या नेक औलाद जो फ़ाइदो आहे। नेक औलाद दुआऊं घुरे थो, बख़्शिश जूं, अव्हां जे मरण खां पोइ बि तव्हां जा दर्जा बुलंद थींदा। दोस्तो, ही मामूली इल्म कोन्हे,
और कुरान में जा बटे मिसाल पेश करिया तो वही अंदाजो लगायो दीनी इल्म की अहमियत छा। सूरह आले इमरान कुरान की 3 नंबर सूरत, अल्लाह ताला इन ही सूरत में 18 नंबर आयत में पंहिंजी तौहीद जो जिक्र कयो। ऐं तव्हीं सब जानो था त अल्लाह जी तौहीद खां मथे का शइ कोन्हे। इन कायनात में रब जी तौहीद खां मथे का शइ कोन्हे। ही दुनिया कायम आहे तौहीद जे लाइ, जंहिंजी तौहीद ख़त्म थी दुनिया ख़त्म थी। ख़बर अथो जंहिंजी तौहीद ख़त्म थी दुनिया ख़त्म थी। मुस्नद अहमदी हदीस 500 फरमाइंदा ला तक़ूमु साअतु हत्ता ला युक़ाल फिल अर्ज़ ला इलाहा इल्लल्लाह। पान फरमाइंदा क़यामत तेस ताईं कायम न थी जेस ताईं धरती ते हिकिड़ो माण्हू ला इलाहा इल्लल्लाह चवण वारो सही माना जे अंदर ज़बान सां न खरो अकीदो रब खां सवाइ को हकीकी माबूद न आहे, इन जी गवाही ॾियण वारो आहे। अल्लाह क़यामत क़ाइम कोन कंदो, सिज उभरंदो उन माण्हू जे लाइ, दरियाने में पानी वहंदो उन माण्हू जे लाइ, हवाऊं लॻंदियूं उन माण्हू जे लाइ जंहिंजी उहो गुज़ारे वियो हुयो। क़यामत करदी या तौहीद रब्बुल आलमीन सूरह आले इमरान में पंहिंजी तौहीद जो ज़िक्र कंदे 3 शाहिदियूं ऐं गौर कजो कंहिंजूं शाहिदियूं शहद अल्लाह अन्नहु ला इलाहा इल्ला हु वल मलाइकतु व उलुल इल्म काइमन बिल क़िस्त। अल्लाह अकबर। इमाम कुर्तुबी जो तफसीर बाद में बुधाया तो पहिरीं तर्जुमे तो शाहिदी ॾिनी अल्लाह। अल्लाह पहिरीं पंहिंजी शाहिदी जो ज़िक्र, शाहिदी ॾिनी अल्लाह त अल्लाह खां सवाइ को इबादत जे लाइक़ नाहे। ॿिए नंबर ते शाहिदी कंहिंजी आहे मलाइकनि जी। टे नंबर ते शाहिदी कंहिंजी आहे अहले इल्म आलिमनि जी। इमाम कुर्तुबी अज़ीम नुक्तो लिखियो। इमाम साहब लिखे तो जेकॾहिं आलिम खां मथे बुको हुजे हा त रब हिते उन जी शाहिदी जो ज़िक्र करे, अल्लाह उन जी शाहिदी जो ज़िक्र करे। जेकॾहिं को अहले इल्म खां मथे हुजे ऐं क़ुरान पढ़ो अल्लाह ताला किथे बि पंहिंजे पैगंबर खे कंहिं शइ में इज़ाफ़े जे लाइ दुआ घुरण जो हुक्म कोन्हे। माल में मुंहिंजा रब तूं इज़ाफ़ो कर, हुक्म अल्लाह कोन्हे। अल्लाह पंहिंजे पैगंबर खे हिक शइ में इज़ाफ़े जे लाइ दुआ जो हुक्म ॾिनो। उहा शइ कहिड़ी? रब्बे ज़िदनी इल्मा, ऐ मुंहिंजा परवरदिगार मुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो कर। माल जी ॻाल्हि कोन्हे, दौलत जी ॻाल्हि कोन्हे, मुझे इल्म में इज़ाफ़ो फरमा। मुफस्सिरीन किराम चवनि था पूरे कुरान करीम के अंदर अल्लाह इन हिक जाइ ते पंहिंजे पैगंबर खे इल्म में इज़ाफ़े जे लाइ दुआ जो हुक्म ॾिनो आहे कि ॿी शइ में इज़ाफ़े जे लाइ दुआ जो हुक्म कोन्हे। या इल्म जी ऐं जेके तालिब इल्म आहिनि ख़बर अथो दर्जो छा आहे दीनी तालिब इल्म जो? छा अल्लाह जे नबी उन जी फज़ीलत बयान कई आहे? पान सबुरा फरमाइन था मन सलक तरीकन यल्तमिसु फीहि इल्म इल्ला सहलल्लाहु लहु तरीकन इलल जन्नह। अल्लाहु अकबर। छा अज़ीम हदीस। पान फरमाइंदा जॾहिं को माण्हू दीन हासिल करण जे लाइ अल्लाह जे रस्ते में निकिरे, घरां निकितो दीन हासिल करण जे लाइ, इल्म हासिल करण जे लाइ वञे पियो मदरसे, वञे पियो कि दीनी यूनिवर्सिटी में, पर अल्लाह जो नबी छा थो फरमाए? अल्लाह उन जे लाइ जन्नत जो रस्तो आसान करे छॾे थो। माना तव्हीं उन मदरसे ॾांहुं वञो पिया पर हक़ीक़त में जन्नत ॾांहुं वञो।
तव्हां जूं विखूं खजन पयूं जन्नत ना जन्नत के रस्ते से काम कर रहे हो केड़ी बड़ी फजीलत अञा बुधाया तो उलमा जी इज्जत छा है जेके दीन जो इल्म हासिल कन था तिन जी इज्जत छा है पांच सगरा फरमाइंदा इन्नल मलाइकत लतज़अ अजनिहतहा लितालिबिल इल्म जदे तालिब इल्म घर खां निकरे थो इल्म हासिल करण जे लाए अल्लाह जा मलाइक उनके रस्ते में पंहिंजा पर विछाई ये केड़ी बड़ी इज्जत है तवीन मलाइकन जे परन ते हलो पिया जमीन ते पण पिया हलो ये अॾी अल्लाह जे अज़ीम मखलूक मलाइक पंहिंजा पर विछाइन था उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके दीन जो तलब हासिल करण जे लाइ निकिता दीन जो इल्म हासिल करण लाइ निकिता या खुशखबरी के डॉक्टर ला है के इंजीनियर ला है के चार्टर्ड अकाउंटेंट ला है के सीएसएस ऑफिसर जे ला है ही के जे ला खुशखबरी है जेको दीन जे इल्म जे उसूल जे ला बाहर निकरे ये खबर थो इन सफर में केतरो पंथ करणो पवे थक जो न थकड़ो ना सूरह काफ खोलियो मूसा अलैहिस्सलाम एक दफे सही बुखारी दी हदीस आ कि वरी दावा करे तो दुनिया में सब खां वडो आलिम आऊं अल्लाह नाराज मूसा मुझे ॿियो बानू बाए उन सां वञी मुलाकात कर तोखां वधीक इल्म रखी केरा खज़र अलैहिस्सलाम सफर में निकतो गड साथी भाई योशे बिन नून नौजवान साथी बई जना निकता है अल्लाह ताला ते फरमायो मूसा अलैहिस्सलाम चवे तो इन इल्म जे हुसूल जे लाए अमसी हुकबा जमा जिन जो वाहिदा हक वतन जेजी माना मुद्दत तवील ज़मानु आओ इल्म हासिल करण जे लाए तवील ज़मानु हरंदो रहंदस मुके इल्म मिली वही सोचो केड़ी तलबा इल्म जी लगातार आऊं सफर कंदो रहंदस तवील ज़माने ताई मुद्दतन ताई मुके इल्म मिली वई ऐ असांजा असलाफ केतरी मेहनत कंदा हुआ जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह खे खबर पई त हिकड़ी हदीस अल्लाह जे नबी जी मिस्र जे अंदर हिकड़े सहाबी वठा हिक हदीस वही सोचो अज असां जे सामू ही हदीसन जा किताब जमा थी चुका है पढ़न ला तैयार को नहीं खरीद कर ला तैयार को नहीं 40-50 रुपए जी अखबार रोज वठू था जेका फहाशी सा भरल है जेका कूड़ सा भरल है हदीस ने किताब वरता जाबिर बिन अब्दुल्लाह की खबर पई एक हदीस आए सहाबी वल मिस्र में चवे तो उठ खरीद गयो एक महीने जो सफर करे मिस्र पे तो आया हदीस बुधम ने सहाबी का बकैया बिन मखलद अजीम और हदीस इमाम सीरो आला मिन नुबरा पढ़ी दसो वला युकल्लिदु अहदन वला युकल्लिदु अहदन इमाम बकैया बिन मखलद के जी तकलीद कोन कंदो आलुल हदीस लिखे तो मुझा 280 उस्ताद घणा 280 उस्ताद हिकड़ो एशिया में को आए अफ्रीका स्पेन यूरोप में आए चवे तो 280 उस्ताद ने वट वियो आया हदीस जो इल्म हासिल करण सभनी वट पैदल वियो भाई सोचो तो सही गाड़ियों कोन हुई उठ वो कोन हुआ उन वट पैदल हलियो आया 280 उस्ताद ने कहा वो हदीस हासिल किया पैदल इमाम अबू हातिम राजी नालो बुधो तो केतरा ने किताब लिखल चवे तो मु हदीस की तलाश में
3000 मैल जेको पंध हिन पैरनि ते तय कयो पंहिंजे कदम मशे पोला कदम इन ॿिन्ही पैरनि ते हलियो आहियां 3000 मैल सुम तरक़ुल अदद उन खां पोइ गाणे तो छॾे ॾिनो गणन छॾे ॾिनो 3000 मैल मूंखे यादि बाद में गाणे तो छॾे ॾिनो छा ॼण माण्हू जी महिनत हुयूं इमाम तबरानी नालो ॿुधो थो लेकिन असीम इंसान 30 साल जेको आहे हिकिड़े तॾहिं ॾिसो ऐं केतिरियूं तकलीफ़ूं बुख केतिरी बर्दाश्त कंदा हुआ वही सोचो केतिरी बुख इमाम हज्जाज बिन शायर रहमतुल्लाह अलैह लिखे थो उनजे बारे में अचे थो इमाम ज़हबी लिखे थो त घरां निकितो मां वेचारी छा कयो हिकिड़ो मट हो ठिकर जो ठहियल उन में 100 मानियूं लॻाए ॾिना घरां खणी मत निकितो आहियां परे निकिरियुसि इराक रोज़ हिकिड़ी मानी ऐं दिजला नदी जे पाणी में पुसाए खाईंदो ओड़ कोन हूंदो ओड़ मुंहिंजो भरियो दिजला नदी जो पाणी रोज़ हिकिड़ी मानी पुसाए खाईंदो हुअसि जॾहिं 100 मानियूं ख़तम थियूं उतां मोटी वरी पंहिंजे घर न रहियो कुर्बानियूं त ॾिसो छा हिननि माण्हुनि कुर्बानियूं ॾिनियूं हदीस जे हुसूल जे लाइ ऐं ख़बर अथव केॾा सचा माण्हू केॾा सचा अॼु दुनिया चवे थी न मुसलमाननि वटि जेको हदीस जो इल्मु आहे मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो दुनिया जे कंहिं मज़हब जे अंदरि कंहिं मज़हब मुझे चैलेंज हिंदू मत हुजे ईसाईयत हुजे यहूदियत हुजे पंहिंजा बुनियादी किताब सनद सां चैन सां साबित करे लेकिन हिते इमाम बुखारी हदीस पंहिंजे उस्ताद खां वठे थो मालिक इमाम मालिक वठे थो नाफे वठे थो अब्दुल्लाह बिन उमर खां अब्दुल्लाह बिन उमर वठे थो अल्लाह जे प्यारे पैगंबर खां हर जगह ते तव्हांखे सनद मिलंदी चैन मिलंदी एड़ो इल्म दुनिया जे कंहिं मज़हब में कोन्हे सिवाय मुसलमाननि जे पर केतिरा सच्चा अॼु पाण ते फेवर कंदा आहियूं छोरो नालायक हुजे तॾहिं तरफ़दारी कंदा आहियूं पुट बेईमान हुजे मुशरिक बिदअती हुजे तॾहिं बि कख रखंदा आहियूं छा मुहदसिन ईअं हुआ 3 असीम वाक़िया पेश करियां थो तव्हांजो ईमान दादो केतिरा हक़ परस्त हुआ अहल हदीसो नौजवानों पंहिंजे अंदर हक़ परस्ती पैदा करियो दुनिया नाराज़ थी वञे परवाह न आहे हक़ चवण सिखो हक़ ॿुधण सिखो पहिरियों मिसाल इमाम अली बिन मदीनी रहमतुल्लाह अलैह केरा सुञाणो था इमाम बुखारी जो उस्ताद अली बिन मदीनी जे बारे में इमाम बुखारी चयो त इहो वाहिद माण्हू आहे जंहिंजे साम्हूं पंहिंजो पाण खे नंढो महसूस करे इमाम अली बिन मदीनी रहमतुल्लाह इमाम अली बिन मदीनी जो माण्हू हली आयो चवण लॻो साईं तव्हांजो वालिद जेको आहे उन जे बारे में तव्हां छा था चओ वालिद जे बारे में छा था चओ इमाम अली बिन मदीनी चयो ॿुधो के ॿिए खां पुछी मूंखे छॾियो के ॿिए खां पुछी वठो न साईं ॿुधाइणो तव्हांखे ई पवंदो इमाम साहब पंहिंजो कंध हेठि करे छॾियो सुम्म रफ़ा रासो थोड़ी देर खां पोइ इमाम साहब पंहिंजो मथो मथे खयो ऐं छा चयई शागिर्दो तालिब इल्मो ॿुधो असांजा सलाफ केतिरा हक़ परस्त हुआ केतिरा सच्चा हुआ कैसा रियायत कोन कंदा हुआ इमाम अली बिन मदीनी चयो हादा हुव दीन जॾहिं तव्हां मुंहिंजे बारे में पुछियो आहे त ॿुधो इहा शइ दीन आहे अबी ज़ईफ़ुन मुंहिंजो पीउ रिवायत में ज़ईफ़ मुंहिंजो पीउ हदीस बयान करण में ज़ईफ़ इमाम अली बिन मदीनी ॿियो मिसाल इमाम ज़ैद बिन अबी उनैसा हदीसन जो रावी आहे हिकु दफ़े माण्हुनि खे चवण लॻो ला ताख़ुज़ू अन अखी यहया मुझे भाउ यहया का हदीस न मुझे भाउ
यही आखा हदीस ने वठो मान पुछी छाजे करे सिर्फ इन्नहु कज़्ज़ाब मुझो भा कूड़ो ये नजीब इंसान भा सारे आज कोने पी सारे आज कोने पुट सारे आज कोने इमाम अबू दाऊद नालो बुधो ये जो को पढ़ायो को ये किताब सुनन नबी दाऊद इमाम अबू दाऊद पुट अब्दुल्लाह के पूछो इमाम साहब तवां जो पुट भला हदीस की रिवायत में की आए कि इब्नी कज़्ज़ाब मुझो पुट कूड़ो तारीख मेरा मिसाल तो पेश करो एड़ा मिसाल तो पेश करो एड़ा हक्कानी उलमा जिन पंहिंजे पुट के पी के पंहिंजे भाउ के कोन छॾी ये केरो आहे मुहदसिन ऐं उन्हनि में अज़ीम मक़ाम आहे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह अल्लाह इमाम बुखारी ता खबर तो को मामूली इंसान कोन हो अल्लाह दी निशान इन मजाए की निशानी सैयदुल फुक़हा लक़ब ऐं माण्हू चवंदा आहिनि फ़िक़हुल बुखारी फी तराजुम इमाम बुखारी जरे सही बुखारी के अंदर का हदीस आनी दो है उन दे बाब कायम कंदो है उन जे अंदर उन जी फ़िक़ह होती है समझ केड़ो अज़ीम आलिम हो तवा के बुधाया हक परस्त आलिम हुक्मरान जे दरवाजन ते कोन हुक्मरान दरवाजे ते ईंदा दरबारी कोन हूंदा वे दरबारी कोन हूंदा जो हुक्मरान के राज़ी कन इमाम बुखारी इमाम अबू दाऊद बिनी के वक्त जे खलीफन चयो त असां जे औलाद के थी महल में पढ़ाई महल में तालीम इमाम बुखारी तो सवाल ही पैदा कंदो जिते आम मुसलमानन जा बच्चा पढ़ंदा तुंहिंजो पुट बेटे ईंदो इमाम अबू दाऊद चयो त न को रस्तो कोने तुंहिंजे औलाद के बेटे मजलिस में अचणो पवंदो मदरसे में अचणो पवंदो नतीजतन हुक्मरानन जो सख्तियूं उन्हनि बर्दाश्त कयूं लेकिन महल में हली के बादशाह के खलीफे कोन विया अॼु असीं उन्हनि जी यारी में शिरक कंदा आहियूं वो कबर ते चादर चारे पियो उनकी हिमायत में ये असांजी तौहीद गैरत ये सियासतदान अल्लाह जी दीन खां मथां छा रब जी तौहीद खां मथे उन्हनि खे अचणो पवंदो अल्लाह दोस्तों उलमा जेके हूंदा आहिनि ॿुधाईंदो हलां उन जूं के औसाफ हुअण के सिफ़तूं हुअण घुरिजनि जेके असांखे मिलनि थियूं क़ुरान मज़ा हदीस में पेरी वडी सिफत है जेका गाल बयान करे उन ते अमल करे या अय्युहल्लज़ीना आमनू लिम तक़ूलून मा ला तफ़अलून कबुर मक़तन इंदल्लाह अन तक़ूलू मा ला तफ़अलून ईमान वारो एड़ी गाल छो था करियो जेका करियो न था अल्लाह जे नज़दीक इंतहाई कावड़ वारी गाल है जेका तवी चओ न करे अज केतरी बेअमली है खुद उलमा के अंदर एड़ा के 5 वक्त नमाज पाबंदी सां कोन था पढ़न फजर की जमात गायब छा माण्हू खे नसीहत कंदा छा माण्हू खे नसीहत कंदा जेके खुद नमाज जा तारिक हुजनि अल्लाह अकबर अमल करणो ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेकॾहिं अमल नथो करे न अल्लाह बिन जानवरन सां बेअमल आलिम जी मुशाहबत कई कुरान पढ़ियो तो जानवर बेअमल आलिम जो मिसाल अल्लाह बिन जानवरन सां ॾिनो आहे भई हराम हिकिड़ो पलीत कुत्तो ऐं गदह कुत्तो ऐं गदह अल्लाह उनजो मिसाल पेश कयो बेअमल आलिम अमल साधना याद रखी छो पंहिंजो किरदार सुठो रखो आलिम जी पहिरीं निशानी आहे अहिड़ो को बि कम न करे जंहिंसां हुनजी इज़्ज़त दाग़ थी वञे किरदार ख़राब थी वञे साण मिलण आई मस्जिद जे अंदर मस्जिद करीब हुई
अल्लाह जे नबी जे घर सां मुलाकात करे बाहर निकती तो 500 गुना बाहर निकता मोकलाइण तेस ताईं बस सहाबी वजन पिया उन दिठो तो ऊंधा जे अंदर मता तवा बदगुमान थी वजो रात जी ऊंधा में अल्लाह जो नबी के सां पियो ॻाल्हाए। इमाम बुखारी हदीस आंदी हफिज इब्न हजर रहमतुल्लाह अलैह ऐं मुहद्दिसीन नुक्तो कढियो त अहले इल्म खे घुर्जे एड़ी जाइ ते न वञन जिते संदन बदनामी ओए उलमा भी सोचन जेके सॼो ॾींहुं बाज़ारनि में हलनि सॼो ॾींहुं दुकाननि ते वेठा आहिनि यो आलिम जो शान कोन्हे बाज़ारनि जा चक्कर लगाइण दुकाननि ते कचहरियूं करण टाइम तव्हां जो क़ीमती आहे उनखे लगायो अल्लाह जे दीन में। इमाम अबू आसिम ज़हाक बिन मखलद इमाम बुखारी जो उस्ताद वो छा चवंदो मन तलबल हदीस फक़द तलब आलम उमूर फयजिब अलैहि अन यकून खैरन नास जेको मानो हदीस तलब करे तभी हदीस तलब दे मुसलमान आम होंदो है पर तालिब इल्म तो जरूर होंदो है हदीसू पढ़े तो हदीस ना किताब पढ़े तो इमाम अबू आसिम चवे तो जेको हदीस के तलब करे तो हदीस हासिल करने की कोशिश करे तो वह सब का बेहतरीन शय जो तालिब सब का आला शय जो तालिब उनखे घुर्जे उनते वाजिब है तो माण्हुनि जे अंदर सब का भलो हो अखलाक दे लिहाज खां किरदार दे लिहाज खां सब का भलो हुजे। ऐं ॿुधाईंदो हलां दोस्तो उन खां पोइ लाज़मी आहे अहले इल्म ते त जॾहिं बि हू को फतवा ॾे त हर पासो ॾिसी उन खां पोइ फतवा ॾे गौर करे तहकीक करे। ॾिसो 500 वॾो हिकिड़ो सहाबी हली आयो नालो अथसि बशीर अल्लाह जे रसूल ऐं पंहिंजे पुट नौमान के हिकिड़ो गुलाम हिब्बा करण चाहियां हिब्बा माना बख्शिश जिंदगी में माए पी पंहिंजे औलाद के जेका शइ ॾे थो उनखे हिब्बा चए मरी वञे जेका शइ विराइबियत खे विरसु चए तरको चए हाँ उसूल याद करे छॾियो जिंदगी में को पी पंहिंजे औलाद में शइ विराए थो बराबरी कंदो न्याणी खे बि साॻी हिसो ऐं ॿ पुट खे बि साॻी जुमूर उलमा मुहक़क़ीन उलमा जो कौल आहे जेतिरो हिसो पुट खे ॾींदो ओतिरो हिसो न्याणी खे जिंदगी में 10 करे पुट खे ॾींदो ॿिए खे बि 10 एकड़ ॾींदे न्याणी खे 10 एकड़ हिते को फ़र्क़ु कोन्हे फ़र्क़ु भरण खां पोइ हली आयो अल्लाह जे रसूल पंहिंजे पुट नौमान खे हिकिड़ो गुलाम ॾियणु चाहियां थो हिब्बा तो 500 ग्रन फौरन फतवा कोन ॾिनी त बशीर तूं ॾेई छॾी फौरन फतवा कोन ॾिनी हाणे पाण सुवाल कनि इन में इशारो आहे मुफ्ती खे तहकीक करे तबयीन करे ॻाल्हि खे वाज़ह करे उन खां पोइ फतवा जारी करे। पाण पुछनि था नौम बशीर तुंहिंजा ॿिया पुट आहिनि कि अल्लाह जे रसूल आओ हर कंहिंखे गुलाम ॾिनो अथई कि न पाण पर ला अशहदु अला जौरिन इन जुल्म जे मामले में बेइंसाफी जे मामले में आऊं शायद न थींदस इत्तकुल्लाह फादिलु बैन औलादिकुम बशीर अल्लाह का भी इंसाफ का कम वठ औलाद जे अंदर ऐं 3 हदीस का लफ्ज़ सब्वे बैनहुम औलाद में बराबरी कर अजवा शे आए केतरा पीएन जेके जालिम पंहिंजी जिंदगी में न्याणियुनि खे महरूम करे छॾिया क़यामत दी पकड़ियो तो हक खाधो न्याणी रो खाधो बाहर जालिम छा चवंदा आहिनि पी गुज़ारे बाबा अधी माफ़ करे अधी के पैसे ज़रूरत कोन्हे कुर्बानी ॾियण लाइ अधी बची कुर्बानी ॾियण लाइ अधियूं सिर्फ़ बचियूं आहिनि अदा कोन्हनि कॾहिं के भाउ चयो त मूं वटि मिल्कियत घणी आहे ऐं पंहिंजी भेण खे मिल्कियत बख़्शियां थो कॾहिं जवाब ते है तव्हां जेकॾहिं भेण जो हक़ खाओ केतिरा फबाए विया क़यामत ते अल्लाह जे साम्हूं पेश थींदा सही मुस्लिम जी हदीस आहे अकल माल हावा कंहिंजो माल खाधो हूंदो आहे उन खां हिसाब किताब वरितो
दोस्तों अहले इल्म जी बड़ी जिम्मेदारी वही जिम्मेदारी तो अहले बिदत सां मोहब्बत न अहले बिदत केरन अहले शिरक केरन एकड़ा उहे जेके शिरक में गर्क अल्लाह की ज़ात में सिफात में उनके हक़न में गैर के शरीक करियो वेठा आहिनि तोड़े जा नाम निहाद मुसलमान छोड़ो ऐं ॿिया बिदत जिन दीन के अंदर नयूं नयूं शयूं पैदा कयूं छा दीन के अंदर इन्हनि जी इज़त आहे छा दीन में इज़त आहे ऐं तव्हांजे साम्हूं अल्लाह जे रसूल जी हदीस सहाबा जा फरामीन ऐं सलफ सालिहीन जा मिसाल दलाइल सां पेश करिया जो तो बाद मानू ने फतवा दिनी है बाद बोल में जब अहले हदीस में शामिल हैं तो बिदत ने पुठिया में नमाज पढ़ी सो यो गुमराह कुन फतवा गुमराह कुन तभी मानू जी दिल में तौहीद दी गैरत खत्म कर जायो तवा हक के बातिल के बराबर कर जायो दुनिया का वफादार जायो अल्हम्दुलिल्लाह जैसी शेख मदीउद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह जा शागिर्द मौजूद हैं हक चलन वाला असांजी फतवा आए अहले बिदत के पुठियां लिबास नथी पेरी हदीस अल्लाह दे प्यारे पैगंबर इमाम आजूरी किताब शरिया के अंदर आंदी सही सनद सां पांच शुक्रा फरमाइता मन वकर साहिब बिदतिन फकद आन अला हदम इस्लाम जय मारू बिदती जी तौकीर कई इज्जत कई और इस्लाम डाहण में मदद इस्लाम डाहण में मदद कई या इज्जत कोने जो तू मुसल्ले ते प्यारे बिदत के कोया नमाज पे पढ़ी इन का मथे इज्जत करी थी जो अहले बिदत जो अगवान जेके शिरक में गर्क बिदत में गर्क उन्हें कह तू मुसल्ले ते प्यारे कोया तू नमाज पढ़ी अचो तव्हां खे ॿुधायां सहाबा किराम केॾा गयूर हुआ अहले बिदत के खिलाफ हदीस अबू दाऊद जी शेख अल्बानी सनद के हसन करा दिनु शेख शुएब अल अर्नऊद सनद के हसन करा दिनु शेख जुबैर अली ज़ई रहमतुल्लाह अलैह सनद के हसन करा दिनु हदीस की है तो सैयदना अब्दुल्लाह बिन उमर आखिरी दौर में नाबी आया तो अजान ॾियण खां पोइ भला जेकॾहिं को माण्हू नमाज ॾांहुं सॾे थो बस के बुराई ॾांहुं कोन थो सॾे के पिछड़ाई ॾांहुं कोन थो सॾे हुन छा लाइ सॾियो नमाज लाइ दीन